बे न्यूज़ में खबरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। मल्लीर का खबर शामिल कई पिया। मुश्ताक गबोल की रिपोर्ट मुताबिक पीपल्स पार्टी तरफा मल्लीर में मकानी चूंडुनि में उम्मीदवार की नामज़दगी और टिकटन की विरासत के रद्द कंदे सीनियर कारकुनन और मकामी उहदेदारन तरफा रज़ाकाबाद में एहतजाजी मुज़ाहरो कियो। इन सिलसिले में काल रज़ाकाबाद में मुख्तलिफ बिरादरन के अगवानन हाजी सिद्दीक कलमती, जानी कलमती, मोहम्मद अली कलमती, महबूब अली कलमती, यूनुस गबोल, सगीर गबोल, नज़ीर शेख, मोहम्मद अली, असगर शाह, शफी बलोच, अजीज अब्दुल्ला ऐं ॿियनि जी अगवानी में एहतजाजी मुज़ाहरो करे सख्त नारेबाज़ी कई। मुज़ाहरो कंदड़नि जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ। हू टिकटनि जी गैर मुनसफ़ानी विरासत बंदि करियो जा उभर ॾारींदड़ नारा हणी रहिया हुआ। उन मौक़े ते अगवाननि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मल्लीर जे चूंडियल नुमाइंदनि हमेशह क़ुर्बानियूं ॾींदड़ कारकुननि जी मंशा खां हटी फ़ैसिला करे पार्टी खे नुक़सान रसायो आहे। UC1 चौकंडी ते नवां उम्मीदवार आंदा विया आहिनि जंहिंजो पार्टी सां को तालुक नाहे। उन्हनि चयो त पार्टीअ जे फ़ैसिलनि खां अलहदगी जो ऐलान कंदे वार्ड नंबर 2 तां आज़ाद उम्मीदवार बीहारण जो ऐलान करियूं था। PPA जा सदाईं वोटर रहिया आहियूं ऐं रहंदासीं।